नाज़रीन खे मौसम के हवाले से अपडेट कंदालूं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे, मौसम खुशगवार थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो और बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात हलंदड़ आहे, जॾहिं त कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वियो आहे। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो और बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 सेंटीग्रेड ताईं रहंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे, जॾहिं त बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो, बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे, जॾहिं त कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। तव्हांखे अपडेट कंदा हलूं मौसम के हवाले से। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो और बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो, हैदराबाद, बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात पई आहे। कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 सेंटीग्रेड ताईं रहंदो। आगाह कयो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे, जॾहिं त बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो और बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में बरसात पई आहे, जॾहिं त मौसमियात खाते मूजिबि कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। अवां ताईं ख़बर पहुचाई पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो, हैदराबाद, बदीन समेत ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात हलंदड़ आहे। कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 सेंटीग्रेड ताईं रहंदो। मौसम के हवाले से अवां खे अपडेट कंदा हलूं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। कश्मीर, कंदकोट, मुबारकपुर, भाऊखोसो, बख्शापुर समेत ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात पई आहे, जॾहिं त कराची में अॼु गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो।